लोअर क्लास ऐं नेशनलिस्ट में कोन पुछंदा त पोइ उन जाड़ी बि जग सां पोइ उहा क़िस्मत जेका सिंधी लिखियल आहे उहा पाण गॾिजी पिया लोड़ींदासीं। बाक़ी ॿी पहिरियों हाणे पहिरें हिसे था अचूं तव्हां चओ त मिडिल क्लास। ॾिसो मिडिल क्लास तब्दील थिए पियो, स्टेटस को कोन्हे। मिडिल क्लास माना अॻे सिंध जो मिडिल क्लास मुतासिर करण जो ज़रियो हूंदो हो अख़बारूं, हिलाल पाकिस्तान, इबरत, काविश, आफ़ताब, मेहरान, सिंध न्यूज़ तव्हांखे यादि हूंदो, अख़बार हूंदियूं या कुझु उर्दू अख़बार हूंदियूं। हाणे सिंधी मिडिल क्लास मुतासिर थिए थो हिकिड़ो चैनल सां, सिंध टीवी पियो ॾिसे, मेहरान पियो ॾिसे, KTN पियो ॾिसे, आवाज़ पियो ॾिसे, जियो ऐं ARY पियो ॾिसे, उन खां मुतासिर थिए पियो। ॿियो सिंधी माण्हू SMS ज़रिए मुतासिर पियो थिए। जेको टेक्स्ट कयो था तव्हां उन में उहो टेक्स्ट लोअर क्लास कोन थो पढ़े, लोअर क्लास वीचारे खे रोमन सिंधी कान थी अचे अंग्रेज़ी में लिखियल, पर ये जेको मिडिल क्लास या अपर मिडिल क्लास या नौजवान उहे SMS पढ़नि पिया, ट्विटर पढ़नि पिया, फेसबुक पढ़नि पिया, यूट्यूब ते मीडिया ॾिसनि पिया ऐं ॿियो उन्हनि सां ज़्यादतियूं थियनि पियूं। उन्हनि खे अहसासु थिए पियो असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके MQM सां लाॻापियल भाउर आहिनि ऐं असांजा पंजाब सां लाॻापियल जेके भाउर आहिनि उहे जॾहिं पंहिंजी क़ौम जो पासो वठी सिंधी माण्हुनि खे दीवार सां लॻाइनि था तॾहिं सिंधी मिडिल क्लास ऐं शागिर्दनि में अहसासु पैदा थिए थो असांखे सिंधी हुअण जे करे ज़ुल्म जो निशानो बनायो थो वञे, उन ते बेचैनी पैदा पई थिए। पर हुनजे बावजूदि हींअर साना जी कॉन्फ्रेंस में न्यूयॉर्क हुअसि, उते सिंधी मिडिल क्लास ऐं अपर मिडिल क्लास जा माण्हू उन्हनि में हिकिड़ी मोहबत हुई। उन्हनि असांखे चयो हुकुम कयो त छा करिणो आहे। पहिरियों दफ़ो मूंखे महसूसु थियो त सिंधी नेशनलिस्ट खे लाइ ऐं ख़ुदि ख़ासि तौर ते अवामी तहरीक जेका 22 में रैली कढी उन खां पोइ साना ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं वर्ल्ड सिंधी इंस्टीट्यूट जो रवैयो चेंज थियल हो। तंहिंजे करे हो तव्हांजो ख़ुदि सिंध टीवी जो असां सां गॾु हुते रिपोर्टर हो अता राजड़ साहब, उन मूंखे चयो त हीउ रवैयो अयाज़ साहब तव्हां सां जेको रवैयो आहे हिते साना जे दोस्तनि जो ॿियो आहे। ईअं असीं मुख़्तलिफ़ शहरनि में वञूं था, डॉक्टर्स ऐं इंजीनियर्स। हींअर मसलन जॾहिं मूं असां अल्ताफ़ हुसैन साहब जा कुझु बयान आया ऐं कुझु कराची जे विरहाङे जे हवाले सां हो त तव्हां हैरान थींदो त मूंखे EGOs, DCOs, सिटिंग DIGs, सिटिंग AIGs, सिटिंग पुलिस जा जेके आला ऑफिसर आहिनि ऐं PIA जा ऑफिसर रेलवे जा, उन्हनि चयो त साईं तव्हां हुकुम कयो, असांजे वस में असीं हिन हद ताईं हली सघूं था, तव्हांखे असीं लॉजिस्टिक्स जी मदद ॾेई सघूं था, तव्हांजी रहनुमाई करे सघूं था, अंग अखर ॾेई सघूं था। तब्दीली आहे पर जहिड़ी बरकत सां मालामाल उम्र ऐं ज़ियारत सॼो साल। कारवान इस्लामी इंटरनेशनल सफ़र जे दौरान एयर कंडीशन ट्रांसपोर्ट ऐं रिहाइश उलमा इकराम ऐं मुबलगी सां गॾु हिन टाइम चेक लाइ असां सां ताउन कयो आहे। ख़ैर ऐं बरकत सां मालामाल उम्र ऐं ज़ियारत सॼो साल। कारवान इस्लामी इंटरनेशनल कारवानिस्लामी.net। तव्हां त सिंधी मिडिल क्लास आहियो, आउं सिंधी मिडिल क्लास आहियां। सुल्ताना सिद्दीकी जेका हम टीवी खोले वेठी आहे सात मिडिल क्लास है। ये तव्हांजो डॉक्टर करीम राजपरत सिंधी मिडिल क्लास है। ये सिंध में जेका अदीब शायर नूरुल्लाह शाह, मातार महबूब, सिंध जा नेशनलिस्ट अॻवान, साफ़ ये सब सिंधी मिडिल क्लास। कता कला मां हिकिड़ो हाणे सवाल अचे पियो, पीपल्स पार्टी वारनि जी जेका राय आहे उन्हनि जो काफ़ी बयान जंहिंमें मां हिकिड़ो बयान कोट करे सघां थो। अयाज़ सुमरो साहब लॉ मिनिस्टर आहिनि, उन जो कुझु ॾींहं पहिरियां बयान हो तव्हांजी ज़ात मुतलिक़ ऐं तव्हांजी स्टेटमेंट जे जवाब में स्टेटमेंट ही उन जो चवणो हो त जॾहिं कालाबाग डैम जो इशू थिए थो या ॿिया जेके ॿेड़ा मनसूबा आहिनि जेके सिंध जे वजूद सां वाॻियल आहिनि, जेके सिंध दुश्मन रिथाऊं आहिनि, उन में त अवामी तहरीक ॿियूं कॉन्ग्रेस पार्टियूं असां गॾु नवाज़ लीग या जेके बि तहरीक इंसाफ़ थी उनजे ख़िलाफ़ हूंदियूं आहिनि असां रोड ते। ऐं ख़ासि तौर ते 97 ऐं 98 जो हवालो ॾियनि पिया त जो कालाबाग डैम जे ख़िलाफ़ जेका मोमेंटम हली, ऐं उनजो चवणु आहे त हिन भेरे जॾहिं इलेक्शन थियण वञे पई त ही उन्हनि सिंध दुश्मन सां गॾु इताद पिया कनि। हाणे तमामु दिलचस्प ॻाल्हि आहे, तमामु एकेडमिक सवाल आहे त मुंहिंजी ऐं तव्हांजी मोहबत पंहिंजी का अयाज़ सुमरे सां या निसार खोड़े सां या काइम अली शाह या पीर मज़हर सां पंहिंजी मोहबत आहे या सिंध सां जेकॾहिं हुजणु पंहिंजी मोहबत खपे ज़रदारी साहब सां, काइम अली शाह साहब सां, राजा परवेज़ अशरफ साहब सां, त पोइ त बिल्कुलु इहा मयार ॾिजे त बाबा अयाज़ फलीअ जी करीम राजपर साहब सां मोहबत हुई, हाणे जियो जे मालिक या अयारवा जे मालिक सां मोहबत छो थी पई आहे। पर जेकॾहिं अयाज़ फलीअ साहब जी डॉक्टर करीम राजपर सां मोहबत जे बजाए सिंध जी सां मोहबत हुजे ऐं पोइ हू जेकॾहिं प्रोग्राम में तब्दीली ते को थोरी तनक़ीद करे त पंहिंजी मोहबत जो महवर को अयाज़ सुमरो साहब काई कोन्हे, न को ज़रदारी साहब आहे, न को बेनज़ीर साहब हुई, न को भुट्टो साहब हो। असांजी मोहबत जो महवर हूंदो आहे सिंध जे माण्हुनि जो सिंध। त जेसि ताईं सिंध जे मफ़ादनि ते पीपुल्स पार्टी असां सां बीहंदी, हींअर जेकॾहिं पीपुल्स पार्टी ऐं तव्हांजे ज़रिए तो दावत में अॼु काइम अली शाह साहब अचे, अयाज़ सुमरो अचे ऐं चवनि त असीं कराची में सिंधी शागिर्दनि जे दाख़िलनि लाइ मार्च था कयूं, ऐं अयाज़ सुमरे साहब सां गॾिजी थो हलां। सुभाणे काइम अली शाह साहब चवे त आउं मार्च जी क़यादत कंदुसि ज़ुल्फ़िकार आबाद जे मनसूबे जे ख़िलाफ़, ऐं गॾिजी हलंदुसि, सिंधी नेशनलिस्ट गॾिजी हलंदुसि। काइम अली शाह साहब चए आउं धरणो थो हणां, ट्रेन मार्च थो कयां थल कैनाल जो कमु बंदि कराइण लाइ, तव्हां ॾिसो सिंधी नेशनलिस्ट साॻी ट्रेन में चढ़ी आउं गॾिजी थो वञासि। पर जेकॾहिं काइम अली शाह साहब ऐं अयाज़ सुमरो साहब सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कंदड़नि खे रेड ज़ोन में जूस पियारींदा ऐं ग़ज़ाला बतुल सिद्दीकी जे खॾे ते बि कोन वेंदा ऐं उहे जेकॾहिं कराची में सिंधी शागिर्दनि जूं दाख़िलाऊं बंदि कंदा, बोर्ड मुतासिर माण्हुनि ते लठ जो ज़ीपट करे 2000 जे कार्ड लाइ सिंधी न्याणियुनि ऐं औरतुनि खे वारनि खां जॾहिं ॻलियो वेंदो ऐं सिंधी माण्हुनि खे कराची में मल्टीनेशनल कंपनियुनि में रोज़गार कोन मिलंदो,
कोयलो अधु मरकज़ खे ॾेई छॾींदा, NFC में हिसो मिलंदो कोन, पाणीअ ते थल कैनाल ते कमु जारी रहंदो, कोयलो ऐं गैस ऐं पेट्रोल कपाइजी वेंदा ऐं सिंध जे शहरनि जी मालिकी हूंदी MQ मेट्रो, हैदराबाद साॻियो 4 ज़िलनि में विरहायल रहंदो, कराची 5 ज़िलनि में बहाल न थींदो, लियारी जे माण्हुनि खे गोलियूं वसंदियूं, बख़्तरबंद गाॾियूं ॿारनि खे कुचलींदियूं ऐं पोइ जेकर अयास उमिरि जा भाकुर पाए मिलण लाइ असां मथे कंहिंखे बि को तड़प कान्हे, न को सिंधी के आम माण्हू खे का ख़्वाहिश हूंदी त जेको इहो अशर सिंध जो कनि उन सां को असीं गॾिजी बीहूं ऐं सुभाणे जेकर मियां साहब या इमरान खान साहब या JUI या JUP या ANP या का बि पॉलिटिकल पार्टी जेकर सिंध जे हवाले सां को बि ग़लति कदम खणंदी ऐं ग़लति स्टेप वठंदी त तव्हां ॾिसजो ऐं तव्हां माज़ी में ॾिठो आहे तव्हां टाइम ते वॾी महिरबानी अवां जी, तव्हां पंहिंजी राय असांखे आगाह कयो। नाज़रीन नंढे ब्रेक जो टाइम ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदा।